अरे कुत्ते पुट सही रहती हाँ कुत्ते जा पुट बस कर दो इले के चाय ने करे सो ये म्यो तरह के तो उठा उठा न तो छड़े न तो छड़े रो इंद असा के मैं न मिल जो या हालत इन साऊं थी रो हाथ को ना मेरी बात कर हां बस कर गाला पांजन दा गाला पांजन गाला 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 पांजन था ना तके जा गाला पांजन गाला रे गाला ने गाला ने गाला असा जी गाला रोने गाला गाला है ना बाबा गाला पानी करे अरे पानी खाने ना तो अरे मरे भर तो पानी ए धाड़े लबाड़े लनाए ने हिट हिट मुंह पड़ इन्हें जो माल पुलिस का है भैया हिट हिट इन्हें जो माल पुलिस का है इन्हें जो चवण जो मकसद यो आहे त जेको असांजो ऐसे जो माल काए वियो आहे जेको बि मेंहूं खट घर साड़े वियो आहे मेंहूं बि असांजो सॼियूं चए थो कायो आहे वरी उन्हनि खां बाद में उन्हनि खां चए थो त तव्हां मूंखे पैसा ॾियो त पोइ तव्हांखे पंहिंजो मेंहूं वापसि ॾियां हे पाण चवनि था असां ग़रीब आहियूं असांजी जेकी माल मिल्कत हुई जेकी बि मेंहूं घर बर साड़े मेंहूं विकायो त असां हुनखे पैसा काॾे ॾियूं असां धाड़े वेंदा आहियूं मजबूरन असांखे इहो कदम खणणो पियो आहे 40 या 12 असांजा मस्जिद में पढ़नि था मजबूरन असांखे इहो कदम खणणो पियो आहे त असां तव्हांखे हिते अगवा करे खणी आया आहियूं इन जे करे कंदासीं बि हाणे त हुनखे पंहिंजो माल ऐं मेंहूं जेकियूं बि आहिनि जे हुननि जा शोलर बोलर पटे खणी विया आहिनि ऐं बैटरियूं बि खणी आहिनि ऐं माल बि हिननि जे में बि अञा पायूं हलनि थियूं हिननि जो चवण जो मक़सदु इहो आहे असां ते न को केस आहिनि न का असां झेड़े वारा आहियूं न के असांजो फॾो आहे जेके बि केस असां त कया आहिनि चांडे कया आहिनि जेका बि केस कया आहिनि चांडे कया आहिनि उन खां बाद में असांखे चयो अथऊं जेकॾहिं तव्हां जे उन्हनि खे तव्हां चओ अपील कयो त तव्हांखे पंहिंजो असांखे पंहिंजो माल मोटाए ॾियनि बस करा बस बस